बुलड़ी शाह करीम सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम पारां सिंधी ॿोलीअ ते PhD कंदड़ सिंधी ॿोलीअ जे ॼाणू मरहूम डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधीअ जी यादि में हिकु ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिं में अदब सां वास्तो रखंदड़ सियासी समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते आज़म भट्टी, डॉक्टर मोहम्मद अयूब जत, सैयद असलम शाह उस्मान पवर, डॉक्टर जमाल नासिर, एजाज जसकाणी, पीर अगा जान, अगा अब्दुल खालिक मेमण, न्याज़ मंद बुलड़ाई, दीदार मक्सी, मियां मीर चांडियो ऐं ॿियनि ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे अदीबनि ऐं दानिश्वरनि चयो आहे त डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधीअ जे विछोड़े सां सिंधी अदब में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, जंहिं जा असरात हिकु वॾे अरसे ताईं क़ाइमु रहंदा। डॉक्टर इब्राहिम सिंधी ॿोली, इल्मु ऐं अदब जो ख़िदमतगुज़ार ऐं जाखुड़ी किरदारु हो, जंहिं लॻभॻि हर मौज़े ते कलमी पोरियो करे सिंधी ॿोली ऐं अदब जे झोल में हिकु वॾे अदबी ज़ख़ीरे जो वाधारो कयो। ॿोलीअ जे अहिड़नि जाखोड़ी ऐं मुतहरिक किरदार जे इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि खे कॾहिं विसारे नथो सघिजे। फरज़ान अली रिंद, लाडवाइस न्यूज़, बुलड़ी शाह।